नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त घोटकी में पीपी अगवान ऐं लुंड कबीले जे चीफ सरदार फयाज़ अली खान लुंड ऐं सरदार मीर असद अली खान लुंड घोटकी पहुची ज़िले इत्तलात ऑफिस जो दौरो कयो। इन मौके ते पीपी ज़िले डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, सिटी जे सीनियर नायब सदर अब्दुल गनी लाखो पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौके ते लुंड कबीले जे चीफ सरदार फयाज़ अली खान लुंड ऐं सरदार मीर असद अली खान लुंड के सिंध जी सकाफ़त पग बदराई वही। इन मौके ते पीपी अगवान सईद बरकत अली शाह जीलानी, सैयद ईदन शाह जीलानी, एडवोकेट हफीज़ अहमद मीरानी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी अगवान चीफ सरदार फयाज़ अली खान लुंड चयो आहे त पीपल्स पार्टी वाहिद सियासी पार्टी आहे जंहिं सदाई अवाम जी ख़िदमत कई ऐं लखें नौजवान खे रोज़गार फराहम कयो आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। हिन चयो आहे त पीपल्स पार्टी ज़िले जी डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो तोड़े अरसे में घणो कम कयो है। ही पार्टी जो सच्चो और वफादार जियालो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।